नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिमा लॉकडाउन ते असांजी मज़ाक उड़ाई वई, हाणे इहा पॉलिसी दुनिया में अख़्तियार कई पई वञे। असांखे पंहिंजे मुल्क खे सरसब्ज़ करण जो अज़म करणो आहे ऐं पंहिंजनि नस्लनि जे लाइ बहितर पाकिस्तान छॾणो आहे। मुल्क में 10 नवां डैम्स अॾिया वेंदा। रावी दरिया ते 3 नवां बैराज ठाहे रहिया आहिनि। रावी दरिया ते बैराज ठाहिण सां ज़मीन अंदरि पाणी जी सतह बुलंद थींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो शेखोपुरा में तक़रीब खे ख़िताब। पाबंदी बढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान के मुल्क में दहशतगर्दी की इजाज़त न ॾींदासीं। असां अमेरिका जो इतिहाद बणजण जी ॻरी क़ीमत अदा करे चुका आहियूं। अफ़गानिस्तान जो मसलो उतां जे अवाम जो मसलो आहे। पाकिस्तान दुनिया सां गॾु आहे। अफ़गानिस्तान जो अमन पाकिस्तान जो अमन आहे। तालिबान माफ़ी जो ऐलान कयो आहे, जेको हकारी क़दम आहे। इमरान ख़ान 10 साल अॻिते ऐं ऑपोज़िशन 10 साल पोइ ते जी सोच रखे थी। PDM में वधीक ताक़त न आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। छठे ज़िले जे घारोलग बाबड़ा स्टाफ वटि ज़रई फार्म ते पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। 2 पुलिस एहलकार शहीद। DSP ऐं SHO ज़ख़्मी। शहीद एहलकारनि में ASI मोहम्मद बख्श मुरगर ऐं अली नवाज़ चनड़ शामिल। ज़ख़्मी DSP रसूल बख्श सियाल ऐं SHO घारो मुमताज़ ब्रोही अस्पताल मुंतक़िल। पुलिस एहलकारनि जी शहादत खां पोइ पुलिस जो ऑपरेशन। पुलिस पार्टी ते हमलो कंदड़ मुख्य जवाबदार वलारी मल्हा मारिजी वियो। SSP डॉक्टर इमरान जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऑपरेशन में हिसो वठी रही आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घारो वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले जो नोटिस वरितो। शहीद एहलकारनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण त सिंध पुलिस जूं क़ुर्बानियूं हौसले जो मिसाल आहिनि। जवाबदारनि खे कानून जी पकड़ में आंदो वेंदो। पुलिस जे जवाननि सदाईं जानियूं क़ुर्बान करे शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई आहे। सिंध के वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह की सदारत हेठि अमन बाबत इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अफ़गान सूरत हाल खे नज़र में रखंदे पुलिस सूबे में ज़रूरी क़दम खणे। असां सभिनी वॾी महिनत सां सॼे सूबे में अमुन क़ाइमु कयो आहे। हाणे अमुन खे कंहिं बि सूरत में ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। पूरो सूबो मंशियात खां पाक खपे। आलमी बैंक अफ़गानिस्तान की इमदाद बंद करण जो ऐलान करे छॾियो। आलमी बैंक तालिबान के कंट्रोल खां पोइ अफ़गानिस्तानी सूरत हाल ते घटिती जो इज़हार कंदे चयो त अफ़गानिस्तान में आलमी बैंक जा 2 दर्जन खां वधीक तरक़ियाती मंसूबा जारी आहिनि। 2002 खां अफ़गानिस्तान खे $5 अरब 30 करोड़ ॾेई चुका आहियूं, जंहिंमें अक्सर इमदाद शामिल आहे। सिंध के वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह बाबा भट बेड ते रांदियुनि जो मैदान पाणी जी स्कीम ऐं आरो प्लान ॾियण जो ऐलान करे छॾियो। बेटनि जी लीज लाइ बोर्ड ऑफ रेवेन्यू खे हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हू चाहे थो त हिकु पुल ठाहिजे त जीअं ॿेड़ीअ बदिरां गाॾीअ ते बाबा भट अचे। फिशरमैन सोसाइटी में हर बेट ते मुहाणा हिसो वठनि। इंशाअल्लाह मुहारनि जा समूरा मसइला हल कया वेंदा। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जो बाबा भट बेट ते तक़रीब खे ख़िताब। सिंधी मीडिया जो नामियारो प्रोग्राम डायरेक्टर ऐं एंटरटेनमेंट जी दुनिया में नवां लाड़ा ॾींदड़ ताहिर आराइन लाॾाणो करे वियो। ताहिर आराइन गुर्दनि ऐं साह जी तकलीफ़ सबबि केतिरनि ई ॾींहनि खां कराची जी डाउ अस्पताल में दाख़िल हो। ताहिर आराइन जी जनाज़ नमाज़ शाहपुर जानिया में अदा कई वेंदी। संदसि लाॾाणे ते सिंधी मीडिया में सोग जी लहर छाइजी वई। ताहिर आराइन आवाज़ TV समेत मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं।
सिंध हुकूमत फ़ौती कोटा तहत 309 नौकरियों ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में नौकरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सिहत खाते में 50, रेवेन्यू में 12, मकानी इदारनि में 29 ऐं तालीम खाते में 129 वर्क्स एंड सर्विसिज में फ़ौती कोटा तहत 10 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। पाकिस्तान में कोरोना वायरस के वधीक 141 मरीज़ फौत, 4199 नवां केस रिपोर्ट। गुज़िर 24 कलाकनि दौरान कोरोना जे हकारी केस जी शरह 6.83% रही। फौतनि जो अंग 25,220 रहियो। दादू भरिसां सेवन लिंक रोड ते तेज़ रफ़्तार कार ऐं चीची रिक्शा में टक्कर, ॿ ॼणा फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। फौतनि जी सुञाणप ॻोठ मुराद ख़ुश्कवासी मजीद ऐं दीदार ख़ुश्क शामिल। कशमोर लॻ मांगर फाटक वटे क़ौमी शाहराह ते अणॼातल गाड़ी जी टक्कर में 2 ॼणा फौत, हिकु ज़ख़्मी। फौतनि जी सुञाणप रिसालदार वासी वली मोहम्मद गशकोरी ऐं ज़ाकिर गशकोरी तौरु थी। फौतनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। खिपरो भरिसां ॻोठ पुनेरी में वण जे फसल मां औरत जो 4 ॾींहं पुराणो लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप 45 वरियनि जी शहज़ादी शर तौरु थी आहे। फौती औरत जे भाउ इल्ज़ाम हणियो आहे त संदसि भेण खे मुड़ुस ऐं ॾेरनि बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। पुलिस मौजूदु फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। कोयटा जे हज़ारगंज वारे इलाइक़े में कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जी सुञाणप शमसुल्ला नूरज़ई तौरु थी ऐं ज़ख़्मी कुदरतुल्लाह खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कंबर भरिसां वगन रोड ते हथियारबंदनी फायरिंग में अॻूणो काउंसलर सिकंदर मोकाई गोपांग मार्च वियो। मक़तूल जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो पियो। ऐं लाड़काणे जी अदालत नींगर जो खून साबित थियण ते 2 पुलिस एहलकारनि खे उमिरि क़ैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत 1 साल अॻु लॉकडाउन दौरान एहलकारनि जे तशदुद में फौत थियल नींगर गुलाम मुस्तफ़ा भुट्टो क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो।